पाकिस्तान हिंदू काउंसिल इल्ज़ाम मड़ियो आहे त हथ वठी असांजूं 80 खां वधीक नियाणियूं खणी ज़बरदस्ती उन्हनि जो मज़हब तब्दील कयो वियो आहे। सिंध सरकार असांखे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम आहे। ॿिनि माण्हुनि अॻियां सरकार बेवस आहे। सॼी सिंध में अयूब जान सरहंदी ऐं मियां मिठू वटि नियाणियूं मज़हब तब्दील करण लाइ छो थियूं वञनि। वफ़ाक़ी काबीना में बि कुझु माण्हू मज़हबी तब्दीली वारे बिल जा मुख़ालिफ़ आहिनि। उन करे ऐवान में शामिल समूरियुनि पार्टियुनि जे मेंबरनि ते ॿधल कमेटी जोड़ी वई आहे त जीअं कानून पास करे सघिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान हिंदू काउंसिल जे सरवान रमेश कुमार वाकवाणी, राजा आसरमल, मंगला शर्मा, गोपाल खमवाणी, पवन लाल, परतोषम रावाणी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिन चयो त इस्लाम पुरअमन मज़हब आहे। कुझु माण्हू इहो सभु कुझु करे रहिया आहिनि। ॿ ठेकेदार आहिनि, अयूब जान सरहंदी ऐं मियां मिठू। असांजो मासूम नियाणियुनि जो मज़हब तब्दील कयो पियो वञे, ज़बरदस्ती अगवा कयूं पियूं वञनि। ठटे, हैदराबाद, कराची समेत ॿियनि इलाइक़नि मां नियाणियूं खंभियूं वयूं आहिनि। सिंध सरकार जी इहा ज़िम्मेवारी आहे त उहा असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे, जंहिंमें हू नाकाम आहे। असां पुरअमन शहरी आहियूं। असां कॾहिं बि एहतिजाज न कयो आहे ऐं असांखे तंग कयो वियो त तंग थी आख़िर जंग बि कबी। हिन वक़्त ताईं 80 नियाणियूं जबरी तौरु अगवा करे उन्हनि जो मज़हब तब्दील कयो वियो आहे ऐं मियां मिठू अयूब शान ज़रंदी वारी सोच असां लाइ दाइश खां बि वधीक ख़तरनाक साबित थी रही आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं असांखे मुकमिल तहफ़ुज़ फ़राहम कनि ऐं असांजे नियाणियुनि खे खंभण जो सिलसिलो बंदि कयो वञे। हिन वक़्त ताईं जेकी खंभे जबरी मज़हब तब्दील करायूं वयूं आहिनि उहे नियाणियूं बि वापसि करायूं वञनि, न त सॼे सिंध समेत मुल्क में एहतिजाज कंदासीं।